बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा। प्रोग्राम हकीकत में मां अवां जो मेज़बान अब्दुल मोमिन मेमण। क़लीलन मा यअकिलून त ज़हन समाज में ओसिर माणींदा आहिनि, पर उहे तमामु थोरा ज़हन हूंदा आहिनि जिन ज़हननि में वसी वियन हूंदो आहे ऐं उहे माण्हुनि जे अॻुवाणी करण जी सलाहियत रखंदा आहिनि। उन्हनि माण्हुनि जो वसी मुतालियो, उन्हनि माण्हुनि जी कुशादी ज़हानत, उन्हनि माण्हुनि जी फ़रासत, बसीरत, बसारत ऐं IQ आम माण्हुनि खां वधीक सघारो हूंदो आहे। पखी आहिनि धरतीअ जे हिन कुर्रे ते, ढंढूं आहिनि, ढोरा आहिनि, बयाबान आहिनि, झंगलात आहिनि, मैदान आहिनि, आबादियूं आहिनि, रणपट आहिनि, कच्छ आहिनि, पहाड़ आहिनि। हर क़िस्म जो पखी अचे थो। पखियुनि जी पंहिंजी पंहिंजी खुराक थींदी आहे। भिटाई सरकार जेको हंज खे ॻायो आहे, उन जी ख़ासियत खे हुन साम्हूं रखियो आहे त हंज पखी चोगो जॾहिं कंदो आहे त उन चोगे में कॾहिं बि गदलाण न हूंदी आहे। हंज पखीअ जी ख़ासियत इहा आहे त उहो बज़ाहिर ॾिसण में दुॿरो, बज़ाहिर ॾिसण में निबल, कमज़ोर, चङो ख़ासो कदावर बि आहे पखीअ जे बेहक जे हिसाब सां। वेठो हूंदो, उन जे आॾो तव्हां 1000 क़िस्म जा दाणा रखो, 1000 क़िस्म जो चोगो रखो, पर जेसिताईं उनखे जवाहरात जो चोगो न मिलंदो, उहो पंहिंजी चुंब उन में न ॿोड़ींदो। अछो पाणी लड़ थियो, कालोरियो कंगन, ईंदे लॼ मरनि, तंहिं सर मथे हंजड़ा। ढंढे उन में जवाहरात मौजूदु आहिनि, उते हंज पखी लथो आहे ऐं जॾहिं उहो चोगे जे लाइ उन में निहारे थो त उनखे पाणी लड़ाटियल थो नज़र अचे, मिटी हणो थो नज़र अचे, गदलो थो नज़र अचे, छो त उते कांगनि अची इराजु कयो आहे ऐं उन्हनि उन पाणीअ खे लुॿियो आहे, ख़राबु कयो आहे, गदलो करे छॾियो आहे। हाणे हंज जी ख़ुददारी उनखे इजाज़त नथी ॾे त हू पंहिंजी चुंब जेका पाकीज़ा ग़िज़ा जी हिराक आहे उहा उन पाणीअ में ॿोड़े। अछो पाणी लड़ थियो, कालोरियो कांगन, ईंदे लॼ मरनि, तंहिं सर मथे हंजड़ा। सर चइबो आहे ढंढ खे, न थी पाणीअ जो वकिरो न, बल्कि पाणीअ जो ढोरो या ढंढ। त उते जॾहिं पखी सभु अचनि था, उहे पंहिंजो पंहिंजी खुराक हासिलु कंदा, त हंज पखी उन्हनि खां अलॻि थी थो बीहे, छो त हंज जी ख़ासियत जेका आहे उहा ख़ुददारीअ वारी आहे। हंज जी ख़ासियत जेका आहे उहा जवाहरात ते पलिजण वारी आहे। ईअं जेके समाज जा ज़हीन तरीन शख़्स थींदा आहिनि ऐं उन्हनि में ख़ुददारीअ जी ख़सलत हूंदी आहे, उहे अरदा थींदा आहिनि, उहे पंहिंजे उसूलनि में अॾोल थींदा आहिनि, त उहे आम नज़रियनि जे क़बूलियत जे लाइ तयारु न थींदा आहिनि ऐं अखि उल्टी धारींदा आहिनि, जेके आम जे वहकिरे में वही कखनि कजरनि वांगुरु वहण जे बजाए पहाड़ थी बीहंदा आहिनि। पोइ न को उन्हनि खे सैलाबनि जी तेज़ी वहाए सघंदी आहे, न को उन्हनि खे तूफ़ान लोॾे सघंदा आहिनि, न को उन्हनि खे तूफ़ानी मींहं ॻारे सघंदा आहिनि। क़लीलन मा यअकिलून। उन्हनि ज़हीन ऐं उन्हनि ख़ुददार ऐं उन्हनि भागवंद अॻुवाणनि जी ज़िंदगीअ में रुकावटूं कहिड़ियूं थियूं अचनि, उन्हनि खे वंग कीअं था विधा वञनि, उन्हनि खे मुख़्तलिफ़ नफ़्सियाती रोग में कीअं थो मुब्तला कयो वञे, इहो हर समाज जो पंहिंजो पंहिंजो अलमियो आहे। हिकिड़ा उसरियल माण्हू आहिनि क़ौमुनि जा, वतन उन्हनि जो पंहिंजो उन्हनि जे हथ में आहे, त उते जेका ज़हानत पैदा थिए थी उनखे फ़िरोग ॾियण जे लाइ सभु उन्हनि जे ॿाहुनि जो ॿल बणिजी अची बीहनि था।
असांजे समाज में जॾहिं को ज़हीन माण्हू पैदा थो थिए त उन जे लाइ भेटाई सरकार खां वधीक असांजी सिंध हिननि कुझु सदियुनि में कहिड़ो माण्हू पैदा कयो आहे जंहिंजी बसारत, जंहिंजी बसीरत, जंहिंजो IQ एॾो वसी हुजे, जंहिंजो वीहन एॾो कुशादो हुजे, उन खां रड़ निकिरी थी वञे अला ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि, मूंसां मूं पिरिन भोराईअ में भाल कया। त उन्हनि जे ज़िंदगीअ में जेके रुकावटूं थियूं अचनि उन्हनि जे ज़हानत खे कतब आणे ऐं क़ौम जे आज़ादी, ख़ुशहालीअ ऐं तरक़ीअ जे लाइ समाज खे ख़ौफ़ खां बचाए पुरअमुन करण जे लाइ उन्हनि जो जेको वियन आहे उनखे फॉलो करण जे बजाए, उन्हनि जी शख़्सियत खे उजागर करण जे बजाए असां जेको उन्हनि जे ॼंघुनि खे छिकण जो अमल शुरू था कयूं त उन्हनि अॻुवाणनि ते, उन्हनि नौजवाननि ते, उन्हनि गभरुनि ते, उन्हनि नियाणियुनि ते छा थो वहे वापरे जेके पंहिंजे इन्हनि रवैयनि जे करे ज़हनी तौर ते बेज़ार थी ऐं पोइ बि पंहिंजा हौसला बुलंद था रखनि। ॾाहा जेके थियनि था उन्हनि जो वीहन ऐं उन्हनि जी जेका आदर्शी ज़िंदगी आहे उहा इन जे करे मिसाली हूंदी आहे त उहे हंज पखीअ वांगुरु आम चोगे ते गुज़ारो न कंदा आहिनि। उन्हनि खे पंहिंजे मायार जी शइ मिलंदी त हू क़बूल कंदा, जेकॾहिं गदिली थियल शइ मिलंदी त उहो उनखे अखि खणी चुंब हणण त परे जी ॻाल्हि आहे, अखि सां तकींदा बि कोन। उन्हनि माण्हुनि जे ज़िंदगियुनि में रुकावटूं पैदा कंदड़ जेके असांजे आसपास जा माण्हू आहिनि उन्हनि आसपास जे माण्हुनि खे भेटाई सरकार जंहिं तरीक़े सां दोरापा ॾिना आहिनि, डूंगर दोरापो आऊं त पहिरीं ॾींदसि पिरीअ खे, डूंगर दोरापो आऊं त पहिरीं ॾींदसि पिरीअ खे, हिकु पिहण पेर पिथूं कया, ॿियो पेरियूं छिनियूं तो, रहम न पयई रूह में क़दुरु मुंहिंजो को, वाका कंदसि वो मूंसीं जबल थो जाड़ू करे, वाका कंदसि वो मूंसीं जबल थो जाड़ू करे। डूंगर दोरापो माना ॿिए शेर में भेटाई सरकार फरमायो त मतो आहीं मछ, थुलो थियो थूना हणी, जातो पाई अछ तंहिं पाणीअ पुना ॾींहड़ा। त हिते डूंगर जी ॻाल्हि थो करे, ससीअ जे सुर में शाह साईंअ जी इहा ॻाल्हि थियल आहे त ससी जॾहिं वञे थी पंहिंजे पिरीअ जे तरफ़, उन जे तलाश में निकितल आहे। असांजो पिरीं आज़ादी आहे, क़ौमुनि जो पिरीं ख़ुशहाली थींदी आहे, क़ौमुनि जो पिरीं अमुन थींदो आहे, क़ौमुनि जो पिरीं बेख़ौफ़ समाज हूंदो आहे। पिरीअ जो लफ़्ज़ हिकिड़ो इस्तिलाह आहे जेको वसी पस मंज़र में सम्झी सघिजे थो त डूंगर दोरापो। हाणे ससी जॾहिं पंहिंजी मंज़िल ॾे वञे थी त उन जे रस्ते में जेके पहाड़ था अचनि, डूंगर था अचनि, टकरियूं थियूं अचनि, जबल था अचनि, उन्हनि में हूअ हिमत नथी हारे, पेरें उघाड़ी आहे, मुसलसल उनजो पंधु आहे, हाहुर कंदी हलंदी थी रहे। ऐं पोइ जॾहिं उन जे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं विच में पहाड़ अची वेंदो आहे त उन पहाड़ ते चढ़णु वरी उतां लहणु, माना 10 विखुनि जो पंधु 10,000 विखुनि में बदिलिजी वेंदो आहे। यती हुन फिल अर्ज़, बनी इसराइल जीअं हुया त उन्हनि जो पंधु खुटंदो ई कोन हुयो। त ईअं समाज में जेके उजागर ज़हन वारा कारगर शख़्स, नौजवान, न्याणियूं या पुट जॾहिं समाइजनि था त उन्हनि जे विच में जेका नफ़्सियाती रुकावट अचे थी, उन्हनि खे जेको हिसायो थो वञे माइटनि जे पारां, उन्हनि खे जेको हिसायो थो वञे समाज जे पंहिंजे उन्हनि आसूदनि, जिन खे ज़मीदार बि चइजे थो, जेके पीर बि सॾाइनि था पाण खे, आहिनि अलाए कोन, हर को माण्हू पाण खे पंहिंजो पाण खे पीर सॾाए, इहा ॾाढी शर्मिंदगीअ जी ॻाल्हि हूंदी आहे। उहे हुन जा तरा कढण जे लाइ, उनखे निशाने ते आणण जे लाइ जेके हरकतूं कनि था, असांजो समाज गवाह आहे त असां पाण उन्हनि अहिड़नि वाक़िअनि खे अखियुनि सां भोॻियो अथसीं, ॾिठो अथसीं। त हिकिड़ो मूंखे पंहिंजे ॻोठ जो हिकिड़ो वाक़ियो थो यादि अचे। असां वटि असांजे पाड़े में हिकिड़ा कोरी त किरत आहे, ज़ात त मेमण आहे, त हलो त हलूं कोरीअ नाज़ुक जनी नींहं,
भेटाई सरकार फरमायो त कोरकाइप किरता उन्हनि वीचारनि खे कोरी था सॾनि। उन्हनि जो हिकिड़ो नौजवान हूंदो, ॾाढो ज़हीन, ॾाढो होशियारु, ॾाढो सुहिणो सिबतो, पाबंदीअ सां स्कूल अचे, पाबंदीअ सां वञे, पर हुनजो पीउ जेको हूंदो पोरियत हूंदो, मज़दूरी कंदो, चाचो अब्दुल करीम। त उनखे उनजे पुट में जॾहिं इहो शऊर पैदा थियो, हू अॻिते वधंदो आयो, तॾहिं इंटर खां पोइ जेके मार्कूं ईंदियूं हुयूं उन ते सिलेक्शन थींदी हुई, त पक सां हुनजी सिलेक्शन थियणी हुई। इहो 80 जे ॾहाके जे आख़िरी सालनि जी ॻाल्हि आहे, माना तक़रीबन 88, 89 जे विच में, या 87, 88, 89। असां नंढड़ा हुयासीं, ॾिसंदा हुआसीं, सुहिणो सिबतो महिनती माण्हू। जॾहिं उनजे स्कूल जे इदारे जे कुझु मास्तरनि खे ख़बर पइजी वई त हे मज़दूर जो पुटु सिलेक्शन थी वेंदो, त उन वीचारे जे लाइ अची हुननि रस्ता सोड़ा करणु शुरू कया। इहो मां पंहिंजो अखियुनि ॾिठो वाक़ियो थो तव्हां सां वरियां। मुंहिंजे शहर जा माण्हू हिन ॻाल्हि जा गवाह आहिनि। त उन वीचारे खे हीसाए उनखे तंग करे, उनजे हाज़िरनि में घोॿाटा हणी, उनखे स्कूल में नज़र अंदाज़ करे, हर मास्तर उनखे टोक जो निशानो बणाए, हर मास्तर उन ते पंहिंजो अंदर जी गलाज़त जो गंद उगाछे, उन वीचारे खे हिसाईंदा रहनि। पर आख़िर में जॾहिं इंटर जा इम्तिहान थी विया, हुनजो रिज़ल्ट 11 ताईं बि ठाहूको आयो, पर 12 में हुननि इन मुहिम खे एॾो तेज़ करे छॾियो जो वीचारो मस वञी पास थी सघियो, हालांकि सॼे शहर खे यकीन हुयो त हिनजी सिलेक्शन थिए ई थिए। उहो वीचारो नफ़्सियाती रोग में इन हद ताईं वठिजी वियो जो अॼु हू बजाए डॉक्टर जे पंहिंजे पीउ जे नक्शे क़दम थी हली मज़दूरी कंदो आहे। त ईअं हुन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अहिड़े क़िस्म जा जेके ज़हीन नौजवान थींदा आहिनि, जॾहिं उहे दिलि शिकस्ता थींदा आहिनि, त बसि पोइ पंहिंजी ज़हानत खे कढी ऐं अलमारीअ में रखे वेड़े सिड़े वरी पंहिंजी ज़िंदगीअ खे नए सिरे सां, नई जोत सां, नए अंदाज़ में गुज़ारण खे अहमियत ॾींदा आहिनि ऐं चुप थी वेंदा आहिनि, ख़ामोश थी वेंदा आहिनि। उन्हनि जो अंदरु ॾाढो गहरो थींदो आहे। त ईअं हर समाज जे नौजवाननि सां जेका कार थिए थी, उन्हनि शातिर ऐं उन्हनि नाअहल ऐं उन्हनि जॾनि जीअनि जे पारां, जिन में पाण में सलाहियत कान्हे का, उहे ॿियनि जा रस्ता रोकण था लॻनि। त भेटाई सरकार जेको फरमाइनि था त डूंगर दोरापो ऐं त पहिरीं चवंदसि पिरीअ खे, ॻाल्हियूं अंदर में रहिजी थियूं वञनि, जॾहिं मौक़ो थो मिले त उहो माण्हू पंहिंजो अंदरु ओगाछे थो, त उहे जेके डूंगर रुकावट था बणिजनि, उन्हनि खे दोरापो ॾियणु घुरिजे। असांजी ही ॻाल्हियूं उन्हनि जे लाइ दोरापे जी हैसियत थियूं रखनि, जेकॾहिं उन्हनि जे समाअतुनि ताईं पहुचनि थियूं, जेके उहे माण्हू नौजवाननि जे उसरण में रुकावट बणियल आहिनि, जेके टैलेंट खे डेवलप थियण में रुकावट था बणिजनि, जेके ज़हीन नौजवाननि खे मौक़ा मुयसरु थियण में डूंगर बणिजी ऐं आवड़िजी बीही था रहनि, उन्हनि खे भेटाई साईं ललकारे थो त तव्हां वक़्तु ईंदो जॾहिं क़ौम पंहिंजो आज़ादी ऐं ख़ुशहालीअ जी मंज़िल हासिलु करे वठंदी, जॾहिं हिसाब किताब चुकाइबा, हिकिड़ा त क़यामत में चुकाइबा, पर हिते जेका क़यामत इनक़िलाब जी सूरत में बर्पा थींदी, त तव्हांजे मथां लानतुनि जी फिटकार ईंदी, तव्हांजे मथां मलामतुनि जी फिटकार ईंदी। अहिड़े तरीक़े सां हुनुरमंद थींदा आहिनि, जेके पंहिंजे हुनर में आम कारीगरनि खां, आम हुनुरमंदनि खां वधीक ज़हानत रखण जे करे तकड़ा अॻिते वेंदा आहिनि ऐं नयूं नयूं शयूं ईजाद कंदा आहिनि। त क़ौमुनि जो फ़र्ज़ु आहे, क़ौमुनि जे सुजाण माण्हुनि जो फ़र्ज़ु आहे त उन्हनि खे हौसलो ॾियो, वस वारनि जो फ़र्ज़ु आहे त उन्हनि जे ॿाहुनि जो बलु थियो, सगारनि माण्हुनि जो फ़र्ज़ु आहे त उन्हनि अघनि खे तव्हां बि सघ बख़्शियो, पर उहे ईअं नथा कनि। सबबु छा आहे? सबबु इहो आहे त लम यो त सअतम मिनल माल, छाकाणि त उन्हनि माण्हुनि वीचारनि वटि क़ुरान जा समाजी नुक़्ता ॾाढा ख़ूबसूरत हूंदा आहिनि। लम यो त सअतम मिनल माल, जिन जो खीसो गरम नाहे, जिन जे वटि बैंक बैलेंस नाहे, जिन वीचारनि वटि रुगो सलाहियत आहे, जिन वीचारनि वटि रुगो फ़हम ऐं ज़हानत आहे, जिन वटि बसीरत ऐं बसारत आहे, जिन वटि IQ आहे, जिन वटि स्किल्स आहिनि, उन जे इन्हनि सभिनी सलाहियतुनि खे मिरांजड़ो करण में जेके डूंगर बणिजी ऐं बीह था रहनि, हिकु पहण पेर पिथूं कया, ॿियो पेरियूं छिनियूं थो, त जेको वीचारो पंधु करे थो उहो किताब वठणु,
फ़ियूं भरणु हींअर त तालीम जो ॿेड़ो जंहिं तरीक़े सां ॿोड़ियो वियो आहे ऐं उन तालीम खे अलाए इहा तालीम आहे अलाए छा आहे अलाए कहिड़ो निसाब आहे अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे पढ़ायूं थियूं वञनि जेके असांखे सेखारियूं थियूं वञनि असांजूं आहिनि बि अलाए कोन उन दौर में बहरहाल जेके शयूं हुयूं उहे क़दुरे बहितर हुयूं त माण्हू नौजवान वीचारो हिकिड़ो मज़दूर पंहिंजे पोरे सां 2 टे रुपया आणे जेको पंहिंजनि पुटनि खे नियाणियुनि खे पढ़ाए थो छा थो उन तां वहे वापरे पंहिंजूं ॻाल्हियूं जारी रहंदियूं वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही भलीकार नाज़रीन अछो पाणी लड़ थियो कालो रियो कांगन ईंदे लॼ मरनि तंहिं सर मथे हंजड़ा त पाण ॻाल्हि पई कईसीं समाज जे उन्हनि ज़हीन बेदार नज़र ऐं रोशन दिल नौजवाननि जी जेके बासलाहियत आहिनि जिन वटि स्किल्स आहिनि ऐं जिन जे तरक़ीअ में रुकावटूं विझंदड़ जेके असांजा पंहिंजा आहिनि उन्हनि खे वाइखू करण जी किरत असांखे पाण में जाॻाइणु घुरिजे समातुनि ताईं फिरी गिरी ॻाल्हि बहरहाल पहुची वञे थी जेकॾहिं माण्हू ज़ुबान सां तस्लीम न कंदो त उनजे अंदर में जेको माण्हू वेठो आहे उहो उनखे ज़रूरु खुटको ॾियारींदो साहबा किराम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटां जेका फितरत जी सिख्या माणींदा हिकिड़े दफ़े कंहिं साहिबीअ पुछियो त साईं गुनाह छा आहे मल इस्म अल इस्म से सवाब सां सिंसीटीअ सां अल इस्म माना नालो अल इस्म गुनाह छा आहे से सवाब सां अलिफ से सवाब मीम बस अल इस्म मल इस्म पाण फरमायूं मा हाक फी नफ्सिक गुनाह छा आहे साहबा किराम पुछो फरमाइनि त जेका शइ तव्हांजे अंदर में खुटको पैदा करे जेका तव्हांखे करार ऐं चैन सां विहणु न ॾे ऐं जेका तव्हांखे अंदर जो अंदर में ॾोरापा ॾे मलामतूं करे इहो गुनाह आहे मल बिर साईं पोइ नेकी छा आहे फरमायूं मतम अन अलैहि नफ्सुक जेको अमल तव्हां करे अचो जेका ॻाल्हि तव्हां चई अचो जेका ललकार तव्हां समाज में शींहं वांगुरु गजाए अचो उन ते तव्हांजो अंदरि जॾहिं मुतमइन आहे नफ़्स जॾहिं तव्हांजो करार में आहे त इहा नेकी आहे मुफ़्ती मंझि विहार त काज़ीअ कायारो न थिए बेटा साईं इन पस मंज़र में फरमायो त अंदर जो जेको मुफ़्ती आहे उन खां पुछो त खुटके में आहे या करार में आहे बेचैन आहे या सुकून में आहे छो त बुराई जेका आहे उहा फितरत जो ख़ासो न आहे नेकी फितरत जो ख़ासो आहे ऐं अलाह साईं माण्हूअ जी फितरत पंहिंजे जोड़ ते जोड़ी आहे फितरत अलाह हिलती फतरनास अलई आहे त माना माण्हू सरापा नेकी आहे माण्हूअ जे अंदर में जेको फितरत जो इहे जेको सॉफ्टवेयर असांजो जेके असां क़ल्ब था चऊं जेके असां ज़हन था चऊं जेके असां असाब था चऊं उन में जेको सॉफ्टवेयर अलाह साईं असांजो रखियो आहे जेको असांखे अपडेट करिणो आहे उहो सरापा नेकी आहे बदी जेका आहे ख़ारिजी असरनि जो मज़हर बि हूंदी आहे नतीजो बि हूंदी आहे त माण्हू पंहिंजे अंदर में नेक आहे पर उनखे समाज में जॾहिं छिके ताणे ऐं बुराइनि जे तरफ़ मुतवजे कयो थो वञे त पोइ उहो माण्हू पंहिंजे अंदर में जॾहिं झाती पाए थो भली केॾो बि बदकार हुजे भली केॾो बि बुछड़ो हुजे भली केॾो बि कायर ऐं बाज़ारी क़िस्म जो माण्हू हुजे उनजो अंदरि उनखे ज़रूरु ॾोरापा ॾींदो इन पस मंज़र में बेटा साईं फरमायो आहे त ॾूंगर ॾोरापो ऐं त पहिरीं चवंदसि पिरीअ खे त जेको माण्हू जॾहिं पंहिंजी महिनत सां अॻिते हली हैसियत माणे थो वठे उहो माण्हू बख़्श नथो करे ऐं बख़्श करणु बि न घुरिजे उनखे अहसासु ॾियारिजे त तूं कहिड़ा वेल वहाया तूं कहिड़ियूं रुकावटूं विधियूं परावा त परावा थिया तूं पंहिंजो थी करे जेको तूं मूंखे गोगो ॾिनो तूं पंहिंजो थी करे जेको तूं मूंखे सट ॾेई ऐं किराइण जी कोशिशि कई तूं थुदो ॾियण जी कोशिशि कई रहम न पई रूह में क़दुरु मुंहिंजो को
मुझे जहानत के तस्लीम करें हाँ, मुझी शख्सियत के तस्लीम करें हाँ, मूं में कहिड़ी बद अखलाक़ी हुई, मूं तोसां कहिड़ो नारवा सलूक रखियो हुयो जो तूं मूंखे इन हद ताईं न रुगो नज़र अंदाज़ कयो, बल्कि समाज जे लोफरनि खे तूं मुंहिंजे गॾु बचियो ऐं उन्हनि मूंखे नुक़सान ॾिना। जॾहिं हिकिड़ो माण्हू माशी तंगियुनि जे बावजूदि, तंगियूं पैदा करण जे बावजूदि पंहिंजे स्किल सां अॻिते वधंदो वेंदो आहे, पोइ समाज जा जेके सघा ऐं ॾाढा ऐं मतारा मच्छ क़िस्म जा माण्हू आहिनि, उहे छा कंदा आहिनि जो उनखे जिस्मानी तकलीफ़ ॾियारण में बि वसां न घटाईंदा आहिनि। हिकु हद ताईं आख़िरी हद में उहे उन वीचारे खे शूट करण में बि न कीॿाईंदा आहिनि, हमरा खे उफट मारे ऐं पूरो करे छॾींदा, या वरी उनजे माइटनि खे अगवा कयो वेंदो। सिर्फ़ु तालीम जी ॻाल्हि न आहे, तालीम खां अॻाऊं थी करे जेको माण्हू समाज में बेदारीअ जी लहर थो पैदा करे, जेको माण्हू समाज जे खरियुनि ॻाल्हियुनि खे खरो थो चवे, खोटियुनि ॻाल्हियुनि खे खोटो थो चवे, जेको शख़्स पंहिंजे क़ुवत इरादीअ सां, पंहिंजी जुर्रत ऐं बहादुरीअ सां बातिल खे ललकारे थो, हक़ जी पासदारीअ जी ॻाल्हि थो करे, उन जे लाइ फार्मूला खणी थो अचे, नज़रिया खणी थो अचे, नस्बुल ऐन खणी थो अचे, उन शख़्स सां जेको हशर कनि था समाज जा उहे माण्हू जेके ओलिल जेके ज़ू माल आहिनि, अनकान ज़ा मालियूं व बनीन। क़ुरान शरीफ़ शरारती माण्हुनि जो जेको शैतान क़िस्म जे माण्हुनि जो तस्करो कयो आहे, उन्हनि जो सबबु छा ॿुधायो अथई, अनकान ज़ा मालियूं व बनीन इज़ा तुतला अलैहिम आयातुना काल असातीरुल अव्वलीन। त उहे हिकु त उन्हनि वटि माल जी वुसअत आहे, जजो पैसो आहे, वॾियूं ज़मीनुनि जा रक़बा आहिनि, सनअतूं आहिनि, कारोबार आहिनि, ऐं वरी उन्हनि जो औलाद बि हटो कटो आहे, उन्हनि जा माइट बि जेके आहिनि हटा कटा आहिनि, वरी उन्हनि जे वाठनि जो पंहिंजो हिकिड़ो ग्रुप आहे, वरी उन में गुंडा बि आहिनि जेके हथियार हलाइण ॼाणनि था, उन्हनि में अहिड़ा कामोरा बि आहिनि जेके वरी मामलात में गड़बड़ था कनि। त उहे शख़्स जेके डूंगर बणिजे ऐं रुकावट था बणिजनि उन्हनि बासलाहियत नौजवाननि जी ज़िंदगियुनि में, उन्हनि माण्हुनि ते फिटकार करणु ज़रूरी आहे, उन्हनि माण्हुनि खे वाइखो करणु ज़रूरी आहे। जेकॾहिं असां उन्हनि खे ईअं बख़्श कंदासीं त हू अॼु हिकिड़ो डूंगर असांजे लाइ उभो करे ऐं असांखे किराइण में कामयाबु थिया आहिनि, त सुभाणे हू असांखे जे बंध करण जो को बि चारो न छॾींदा। सुभाणे हू असांजे साह खणण जे लाइ का बि साफ़ सुथरी फिज़ा न छॾींदा, एॾी गदलाण फैलाए छॾींदा, मसइलनि जी, नफ़्सियाती रोग जी, इंतिज़ामी मामलात जी। कहिड़ा कहिड़ा अन्याय नथा थियनि असांजे हिन बुरे बंभोर में। वाका कंदसि वोए मूंसीं जबल थो जाड़ू करे, त असांखे वाका करणु घुरिजनि, वोए वोए करणु घुरिजे, वोए वोए कंदी वत मतां वोए वोए वेसारी। हक़ खे हक़ जे चवण जे लाइ असांखे वाका करणा पवंदा, बातिल खे ललकारण जे लाइ असांखे वोए वोए करणी पवंदी। वोए वोए कंदसि वोए मूंसीं वाका कंदसि वोए मूंसीं जबल थो जाड़ू करे। त ही माण्हू जेके मतारा मच्छ थिया बीठा आहिनि, जेके ॿियनि जो रिज़्क़ तगाए, जेके ॿियनि जो माल हड़प करे ऐं पंहिंजो पाण खे पहाड़ वांगुरु मज़बूत कयूं वेठा आहिनि, उन्हनि माण्हुनि ते ज़रूरु दाहिणु घुरिजे, उन्हनि माण्हुनि जे प्रकारनि खे ज़रूरु नंगो करणु घुरिजे। मज़हब, अदियान, इज़म्स जेके बि पंहिंजे पंहिंजे समाज में पंहिंजी पंहिंजे तारीख़ जे दौरनि में आफ़ाक़ मां आया या कुरे अर्ज़ मां उभरिया, उन्हनि बहरहाल हक़ खे हक़ चवण में कीॿायो नाहे, बातिल खे ललकारण में उन्हनि का बि कसर न छॾी आहे। तारीख़ जे उन्हनि पेचरनि खे असां खोटियूं त सही न, नक्शे क़दम त असांखे घुरिजनि न जिन ते असां पंहिंजा पेर धरींदा ऐं अॻिते मंज़िल जे तरफ़ वधंदासीं। जेकॾहिं हिसजी वेही रहंदासीं, जेकॾहिं असां हथ पेर साहे वेही रहंदासीं, जेकॾहिं असां वोए वोए करणु छॾे ॾींदासीं, जेकॾहिं असां उभा कयल जेके असांजी ज़िंदगीअ में रुकावट विझंदड़ पहाड़ आहिनि उन्हनि खे थोॾा हणणु छॾे ॾींदासीं, त पोइ असां ज़मीन दोस्त थींदा वेंदासीं, असां छेतियूं छेतियूं थींदा वेंदासीं, असां रेज़ा रेज़ा थींदा वेंदासीं। हिन खां अॻु जो हू असांखे रेज़ा रेज़ा करे छॾनि,
हिन खां अॻु जो हुननि जे हलां ऐं हमलनि में असां छेतियूं छेतियूं थी वञूं, असां छो न हथोड़ा बणिजी उन्हनि पहाड़नि ते अची कड़कऊं जेके पहाड़ असांखे पंधु करणु नथा ॾियनि। वाका रुगो ज़ुबान सां न कबा, वाका करण जे लाइ ज़ुबान सां वाका शुरू कबा, ॿाहुनि में ॿल भरबो, नज़रिए जा हथोड़ा खणबा। बल नक़्सिफ बिल हक़ अलल बातिल फयदमगहू फइज़ा हुव ज़ाहिक। अल्लाह साईं थो चवे क़ुरान में त असां हक़ जे नज़रिए जे हथोड़े सां कूड़ जे नज़रिए जो जे मग़ज़ में वहाए कढंदा आहियूं वॾाण, उनखे चिथे छॾींदा आहियूं ऐं उनखे अहिड़ो चिथे छॾींदा आहियूं जो उहो हवा में दज़ वांगुरु दुफ थी उॾामी वेंदो आहे। साॻी ॻाल्हि भिटाईअ जी आहे, साॻी ॻाल्हि क़ुरान जी आहे, साॻी ॻाल्हि फितरत जी आहे, साॻी ॻाल्हि उन्हनि सलीमुल फितरत अॻुवाणनि जी आहे। वाका कंदसि पोइ मूंसी जबल थो जाड़ू करे। त असांजे समाज जा उहे पंहिंजा माण्हू जॾहिं पहाड़ बणिजी बीह रहनि, हौसलो ॾियण जे बजाए असांखे कुचलण जे लाइ, उन मां पथर टुके ऐं माण्हुनि खे ॾियण जे लाइ त असांखे उहे संसार कनि। इहा किर्त असांखे मायूस करण जे बजाए असां में हौसलो पैदा कंदी, त इन जो मतिलबु आहे त असांजी ज़हानत जेका आहे उहा हंज पखीअ वांगुरु आहे। ऐं असां जॾहिं हंज पखी बणिजी पंहिंजे चोगे ते कंप्रोमाइज़ न कंदासीं त असांजे लाइ फिज़ाउनि में वुसअतूं जेके हूंदियूं, उन में जेका असांजी भलीकार हूंदी, जेका असांजी आजियां हूंदी, उहा मिसाली हूंदी। इन ई तसलसुल में अछो पाणी लड़ थियो, कालोरियो कांगन ईंदे लॼ मरनि तंहिं सर मथे हंजड़ा। सर माना डंड। इंतिज़ामी इदारा जेके असांजा आहिनि, कमिश्नर जी ऑफिस खां वठी मिनिस्टरनि जे ऑफिसुनि खां वठी DCअ जे ऑफिसुनि खां वठी पुलिस इंतिज़ामिया जे ऑफिसरनि ताईं, तालीमी इदारनि जे ऑफिसरनि ताईं, इहे सर आहिनि, नदियूं आहिनि, ढंढूं आहिनि ऐं ज़ख़ीरो आहिनि असांजो। ऐं असां मां जेके हंज पखी आहिनि, जेके CS करे ऐं आला तालीम हासिलु करे ऐं हंज था बणिजनि, त उन्हनि ऑफिसरनि खे जेकॾहिं उहा ख़ुददारी हंज पखीअ वारी नथी अचे ऐं उहे गदिले पाणीअ ते वेहण जे लाइ कंप्रोमाइज़ करे ऐं कंहिं साहब या कंहिं सियासतबाज़ जे आशीर्वाद सां अची उन गदिले पाणीअ मां चोगो था वठनि, त उहो उन्हनि शख़्सनि जे लाइ हैफ़ हुजण जो, शर्मिंदगी हुजण जो बाहिस थियणु घुरिजे। एॾी तालीम, एॾी IQ, एॾी ज़हानत, एॾी बसीरत, एॾी बसारत तव्हां सर करे, महिनत करे, उजागा करे, माइटनि जा ख़र्च पखा उन्हनि खे भोगराए ऐं तव्हां हिन मंज़िल ते पहुता आहियो। ऐं उते तव्हां उजरे पाणीअ जे, उजरी नदीअ जे बजाए मेरे ऐं लड़ाटियल ऐं गदिले पाणीअ ते अची जेकॾहिं तव्हां उते चोगो करण जे लाइ आमादा थियो, त पोइ इहा तालीम समाज में बेदारी पैदा करण जे बजाए बेज़ारी पैदा कंदी। ईंदे लॼ मरनि तंहिं सर मथे हंजड़ा। को बि CS ऑफिसर जेकॾहिं आहे, उनखे जेकॾहिं कंहिं अहिड़े क़िस्म जी पेशकश थी थिए त असांखे ॾेती लेतीअ सां हिन इंतिज़ामी कुर्सीअ ते अची वेह, त उन ऑफिसर खे लॼ मरी वञणु घुरिजे, क़तान उनखे आमादा थियणु न घुरिजे। जेकॾहिं आमादा थिए थो त पोइ उहो कालोरियो कंगु थी पवंदो, जेको गलाज़त चुगंदो आहे। त हीअ रुश्वत गलाज़त खां घटि शइ कान्हे का। इहे पेशकशूं, इहे एडवांस में पैसा जमा कराइण गलाज़त खां घटि न आहिनि। त उते बि असांखे वाका कंदसि वोए मूंसी जबल थो जाड़ू करे। उन्हनि CS ऑफिसरनि खे छो कोन था वाका करणु अचनि, छो कोन था उहे उन्हनि खे वाइफो कनि, नंगो कनि, त असांखे कीअं थो इंतिज़ामी मामलात में असांखे तंग कयो वञे। असांजो हे फेडरल सिस्टम, असांजो हे सूबाई सिस्टम, फेडरल वारा असांजे इंतिज़ामी उमूर जे मामलात में ऑफिसरनि खे खणी ऐं असांजे मामलात खे अञा वधीक सोढ़ो करे, असांखे अञा वधीक पंहिंजे सूबाई मसइलनि में मुंझाइण जूं जेके हरकतूं कनि था, उते असांखे भेटाईअ खे यादि करणु घुरिजे। वाका कंदसि वोए मूंसी जबल थो जाड़ू करे। पहाड़ी इलाइक़नि मां जेके असांजे मैदानी इलाइक़नि में जाड़ू थियूं थियनि, उन ते असांखे वाका करणा पवंदा। पर जेकॾहिं मैदानी इलाइक़नि में असांजा ऑफिसर हज़रात मौजूदु आहिनि, जेके CS जहिड़ी आला तालीम वठी वेठा आहिनि, उन्हनि खे पंहिंजे हिन धरतीअ ते
उन गदली नदीअ ते उन गदली ढंढ ते आमादा थियण जे लाइ बि आमादा थियणु न घुरिजे। उन्हनि खे शर्मिंदगीअ जो अहसासु थियणु घुरिजे। उन्हनि खे पंहिंजे अंदर में महसूसु करणु घुरिजे त असां कहिड़ो इत्मीनान हासिलु कयो आहे। जेकॾहिं ॾेती लेतीअ जे मामलात में उहे पंहिंजे अंदर जे मुफ़्तीअ खां फ़तवा नथा वठनि त ॿाहिरियुनि फ़तवाउनि में जेके असां जूं आदतूं आहिनि कूड़ो इत्मीनान हासिलु करण जूं, उन में असां पंहिंजे अंदर खे दॿाए नथा सघूं। असां वटि इहो अलमियो छो आहे त इंतिज़ामी उमूर जा वॾा वॾा बाला ऑफिसर जेके अदालतुनि जा महदार आहिनि, उहे रिटायरमेंट खां पोइ टोपी पाए तस्बी हथ में खणी अछा कपिड़ा पाए वञी था मस्जिद वसाइनि। इहो अलमियो छो आहे असां वटि? 60 सालनि खां पोइ तव्हांजी सलाहियत कहिड़ी रही हूंदी हींअर जुरत ऐं हिमत पैदा करण जे लाइ? ऐं उहे माण्हू जेके कायर आहिनि, जेके ऑफिसर थी करे बि ऐं इंतिज़ामी उमूर में अवाम दोस्त न बणिजी सघिया, उन्हनि जी किरत कहिड़ी हूंदी आहे? ठहिया ठुकिया ऑफिसर हाणे जॾहिं रिटायर थी विया आहिनि, पाड़े जी मस्जिद जे कमेटीअ जा वञी मेंबर थींदा। ऐं पोइ उन्हनि खे जेको माण्हुनि ते रोब करण जी, दबदबे हलाइण जी, दाॿे करण जी, ऑर्डर हलाइण जी आदत आहे, घर में त उन्हनि जी हले कान थी। ज़ाल हुननि खे विहणु कान थी ॾे, ॿार हुनखे लिफ्ट कराइनि कोन था पंहिंजा, छो त उन्हनि जी तरबियत हुन हलाल पैसनि मां कई कान्हे का। हराम ते पलियल ॿारु फर्मा बरदार न थींदो आहे, वालदेन जो अदब एतिराम न कंदो आहे। पोइ उहे अची वीचारा मस्जिद जे कमेटीअ में, वीचारो त न चइजे, उन्हनि खे मस्जिद जे कमेटीअ जो मेंबर थी ऐं मस्जिद जे मुअज़िन खे, मस्जिद जे ख़ादिम खे, मस्जिद जे पेशमाम खे अची रतु कंदा। हैदराबाद में हिकिड़ी पोश एरिया आहे, उते तक़रीबन रिटायर ऑफिसर या हाज़िर सर्विस ऑफिसर रहंदा आहिनि। उते हिकिड़ी मस्जिद आहे, मुंहिंजो उते वञणु थींदो आहे। उते उहे जेके पोढ़ा अचनि ऐं अचण सां यकीन ॼाण सुञाण आहे, उन्हनि खे घर में विहण ई कोन ॾींदियूं आहिनि मायूं। ज़ालूं उन्हनि खे लेखींदियूं ई कोन्हनि खे। ॿार उन्हनि जा मूं अर्ज़ु कयो त फर्मा बरदार हूंदा कोन्हनि खे। मस्जिद में आया, अड़े हेॾे आहे, हेॾे हेॾे, हीअ चोंपल हिते छो पई आहे? चईं बाक़ी किथे रखूं? चोंपलियुनि जे जाइ ते पयूं आहिनि। चईं ठीकु आहे, इहा पई त आहे, पर हीअं छो पई आहे? हाणे उनजी जेका आदत आहे गंदी, उहा रोब हलाइण वारी, ॿार घर में त हलेसि कान थी, उहा अची मस्जिद जे ख़ादिम ते, मस्जिद जे मुअज़िन ते, मस्जिद जे ॿुहारीदार ते, मस्जिद जे इमाम ते हलाईंदो, पाण खे नेक साबित करण जी कोशिशि कंदो। इहा फ़िरौनियत, इहो सॼो इन ॻाल्हि जी नहूसत आहे त उन्हनि गदिले पाणीअ मां गलाज़त चुगी आहे त हाणे उन्हनि जे अंदर जो जेको इंसानु आहे उहो मरी खपी ख़तमु चुको आहे। असांखे उथणो पवंदो ऐं वाका करणा पवंदा, वोए करणी पवंदी उन्हनि जबलनि जे लाइ जेके असां सां जाड़ूं था कनि। उहे जबल ॿिया पथरनि जा पहाड़ न आहिनि, असांजे माण्हुनि जे सूरत में उहे हटा कटा थिया बीठा आहिनि। उन्हनि जे लाइ असांखे वोए करणी पवंदी, वाका करणा पवंदा। वाका करणु मूं वसि, ॿुधणु कमु ॿरो चइजो।